नाज़रीन खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। मां न्यूज़ हैदराबाद का ख़बर ॾियण नालो सैयद अमार हैदर रिज़वी सिविल सोसाइटी न्यूज़ हैदराबाद पारां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी न्यूज़ हैदराबाद में नौजवाननि खे चेटा भर्ती जे इम्तिहाननि में हिसो वठण लाइ आगाही लेक्चर प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें हिननि ख़िताब कंदे चयो त हिन वक़्तु सॼे सिंध में सरकारी तौरु ख़ानगी 25 यूनिवर्सिटियूं आहिनि, जॾहिं त माज़ी में रुॻो हिकु ठठे शहर में 500 यूनिवर्सिटियूं हूंदियूं हुयूं। सिंध जो तालीमी पस मंज़र शानदार रहियो आहे। हिन वक़्तु तालीमी दरसगाहनि मां के हाकारी इशारा न मिली रहिया आहिनि। सभिनी स्टेक होल्डर खे मिली करे समाज जो जोड़जाक करणो पवंदो। असां 50,000 साल पुराणी तहज़ीब रखंदड़ क़ौम आहियूं, जंहिंजी सभिनीनि खे फ़ख्रु हुजणु घुरिजे। इन मौक़े ते अब्दुल वाहिद उमरानी, इमदादुल्लाह रिंद ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त नौजवाननि में मुक़ाबलनि जे इम्तिहाननि में दिलचस्पी वधाइण लाइ लेक्चर प्रोग्राम शुरू कया विया आहिनि। 26 अक्टूबर ते ख़ुदि एतमादी जे उनवान हेठि लेक्चर प्रोग्राम करायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।